म्यूजिक गोल्ड पेश करे थी। सनम सोनन जो सरदार आहे, सनम सनम मुझो सनम सोनन जो सरदार आहे। माण्हू आहे लाजवाब जैसा क्यों मूं प्यार आहे, माण्हू आहे लाजवाब जैसा क्यों मूं प्यार आहे। वतन में हिक यार आहे, बाकी जड़ो मन ठार आहे, जैसा पंहिंजी दिल जो मूं क्यों आवा पार आहे। अस्सलाम वालेकुम यार मदद जी तो मां तहांजी पंहिंजी सिंगर शबाना कोयल। जी तो म्यूजिक गोल्ड में मुझे पहिरें एल्बम की कामयाबी खां पोइ बे एल्बम की सिलेक्शन हली रही है। म्यूजिक गोल्ड तमाम सुठी कंपनी है ऐं सुठो कम करे रहा है। जी तो मुझे पंहिंजी ख्वाहिश हुई तो म्यूजिक गोल्ड में मुझे एल्बम दी, सो उहा ही मुझी ख्वाहिश पूरी थी रही। लाजवाब जैसा क्यों मूं प्यार आहे, जिनका चीफ सिलेक्शन शायद अली निवास नारेजो साहब ऐं अली दोस्त बुल्लो साहब, जैसा पंहिंजी दिल जो क्यों वापार आहे। ऐं जिनका प्रोड्यूसर आहिनि हाकिम अली चना। सोनन जो सरदार आहे, माण्हू आहे मुझे उम्मीद है कि मुझे एल्बम जरूर पसंद है। माण्हू आहे लाजवाब जैसा क्यों मूं प्यार